अदी तोखे भी कुछ हिम्मत खां कमु वठणो पवंदो मुंहिंजी भेण। मां पूरी कोशिश में लॻो पियो आहियां त जेतिरो जल्दी थी सघे मां चाकर खान खे आज़ाद कराए वठां। पूरो ॻोठ इहो ई थो चए अदा त सांवल पग पंहिंजे सिर मथां रखी आहे ऐं हू चाकर खे माराइण थो चाहे। ॿिया माण्हू छा था चवनि हिन सां त मुंहिंजो सरोकार न आहे, पर मूं लाइ अहमियत इहा थी रखे त मुंहिंजी भेण मुंहिंजे बारे में छा थी सोचे। मुंहिंजी त पूरी इहा कोशिशि हुई त मां ॻोठारनि खे मुतहद कयां, गॾु मेड़े हिकु कयां त जीअं ॻोठ में अमन अमान क़ाइमु थिए, रोज़े झड़नि झटनि खून रेज़नि खां ई धरती पाक थिए। पर न, हिते सभु जा सभु कुते जा पुछ आहिनि, सिधा करे कोन थींदा, टेड़ा जो टेड़ा। अदा तूं हुननि जी फिक्र करीं थो ऐं चाकर जी फिक्र नथो करीं। अदी चयमि त सही त हिन वक़्तु मुंहिंजो पूरो ज़ोर चाकर खान खे छॾाइण ते आहे। अदा माण्हू चवनि था त चाकर मारिजी वियो आहे। अदी तूं कंहिंजी ॻाल्हियुनि ते बि कन न ॾे। जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि हुजे हा न त सभ खां पहिरियां मूंखे ख़बर पए हा। तूं माण्हुनि जी ॻाल्हियुनि खे छॾ। थी सघे तोखे ख़बर हुजे ऐं उहा ॻाल्हि तूं मूंखां लिकाईंदो हुजी। छो लिकाईंदुसि तोखां? तूं भेण आहे मुंहिंजी, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। दिलि न लाइ, मालिक साईं चाकर खान खे वरी हयाती ॾींदो। पर जेकॾहिं अहिड़ी का बि ॻाल्हि थी त मुंहिंजो वाइदो आहे मुंहिंजी भेण तोसां त सभ खां पहिरियां मां तोखे अची इहा ॻाल्हि ॿुधाईंदुसि। छो त खून ऐं खतूरी कॾहिं बि लिकाइण सां लिकबा न आहिनि। सब्र रख, अलाह हिमत ॾींदी, सणाई थी। मालिक साईं तूं भलाई कर, चाकर खान खे पंहिंजे अमान में रख ऐं हुनखे खेर सां घर आण। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।